अस्सलाम वालेकुम। असांजी मंज़िल अॻियां बॻिते लखनि करोड़ ॾिठुनि खां अॻिते वाक़ा करण मूं बसि ॿुधणु कमु भरो छॾियो। अख़बारूं मीडिया भले इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या अख़बारूं हुजनि, असांजो कमु आहे त तव्हां दोस्तनि जी जेके सिंध में पंहिंजो एहतजाज कनि था या पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उठाइनि था, उन्हनि जो आवाज़ हुते मथे पहुचायूं। उन खे हू बरोच केतिरो थो मान ॾे, उहो बरोच जी मर्ज़ी आहे, पर असीं पंहिंजो कमु हक़ ऐं सचे सां कंदा रहूं था। सभिनी दोस्तनि काविश ते तमामु घणो ॻाल्हायो, ऐं उन्हनि जो लख थोराइतो आहियां, लख थोरा तव्हां सभिनी जा। तव्हां एतिरो मान ॾिनो। काविश भले न्यास साहब हुजे, काई साहब हुजनि, याक़ूब सोमरो हुजे, केरु हुजे, पर काविश में माना ॿ शयूं जेके आहिनि उन खां सवाइ असीं कुझु बि न आहियूं। मुंहिंजा साथी, मुंहिंजे घर जा भाती जेके मुंहिंजा रिपोर्टर आहिनि, जेकॾहिं उहे मूंखे प्रॉपर रिपोर्ट कोन कंदा त पोइ आउं कुझु कोन छा लिखंदुसि। ॿी शइ, जेको मुंहिंजो वर्कर आहे, जेको मूंसां कम्यूनिटी थी बीठो आहे, जेको अख़बार सुबुह जो तव्हां ताईं पहुचाए थो, असां लाइ इहे सभई मान्यता आहिनि। असां लाइ पहिरीं उहे आहिनि, पोइ असीं आहियूं। मां हींअर कई चवां थो बाबा, मां इहो ॻाल्हाईंदुसि काविश ते, तव्हां एतिरो ॻाल्हायो आहे जो आउं बि चवां भई 30 सालनि खां पोइ हाणे जिते वञूं था न, याक़ूब सोमरो कोन थो अचे, काविश अची वई हुई, तो इन करे पंहिंजो पाण बि ॻाल्हायूं, इहो मूंखे सुणे कोन थो। बाक़ी आउं तव्हांखे ॿुधायां त काविश जी वेबसाइट ते असां हींअर तमामु भरपूर नमूने कमु करियूं पिया, ऐं जल्दी जेका आहे उहा वेबसाइट तव्हांखे माना पंहिंजे भरपूर अंदाज़ में नज़र ईंदी नेट ते। उन में हर शइ जेको आहे सो जेको साईं मला साहिबु चई विया उहे शयूं हूंदियूं उन में। काविश शुरू खां वठी 3 ॾींहंनि खां, माना जॾहिं असां आयासीं तॾहिं नाला कोन थो खणा उन दौर जा। काविश डुगडुगी आहे, काविश ढोलकी आहे, काविश फलाणी आहे, काविश ढोल आहे, पर इहो तव्हां सभिनी जो जेके पढ़ंदड़ आहिनि उन्हनि मान ॾिनो जो जेके उन्हनि जो काविश ढोलकी आहे, डुगडुगी आहे, पर काविश जे इन तव्हांजे मान जे करे अॼु 30 साल खां पोइ काविश पंहिंजी जॻह ते बीठी आहे। सभई अख़बारूं मुंहिंजे लाइ एतिराम लाइक़ु आहिनि, सभई अख़बारूं मुंहिंजे लाइ एतिराम लाइक़ु आहिनि। ऐं एॾो वॾो माण्हू कोन आहे जो उन्हनि ते ॻाल्हायां, पर रिसेंटली मूंखे जेको आहे त माना हिकिड़ो मौक़ो मिलियो त आउं हिकिड़ो रिपोर्ट सां गॾिजण लाइ वियुसि। उहा पढ़ंदड़ जी मोट थो ॿुधायांव। मूंखे ॿुधायो दोस्तनि साईं फलाणी अख़बार बंदि थी वई हुई, अचणु बंदि थी वई आहे, फलाणी अख़बार थी वई, ओतिरो बि वॾी अख़बार जंहिं उहो आप अचणु साईं बंदि थी विया, जो घणो ईंदी साईं 200 अख़बारूं ईंदियूं, हाणे कोन थी अचे, कोरोना खां पोइ ॻाल्हि थो कयां। मुंहिंजो काविश साईं अचे पई, मुंहिंजो घटी हूंदी ज़ाहिर आहे, कोरोना जी सूरत अहिड़ी आहे, सभिनी घटी हूंदी, साईं घटी आहे पर मुस्तक़िल तौरु अचे पई। पोइ नंढी स्टेशन ते इहो ई जेको थो तव्हांजो मान आहे, तव्हांजी जेको पढ़ंदड़ जी मोट आहे, जंहिंजे करे असीं चऊं था त ॿाहिरि लोग हलंदासीं काविश ते कमु करियूं। ठीकु आहे न। मां वधीक तव्हांजो टाइम नथो वठां, वेठा ॻाल्हाईंदा, लख थोरा तव्हां सभिनी जा। तव्हां मूंखे ईद जे पंहिंजो टाइम कढी आयो हुते, तव्हां सभिनी जी महिरबानी, लख थोरा।